अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं तमामु सिंधी तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल सिंधी तमामु उम्मीद कयां थो तव्हां दोस्त खैरियत सां हूंदा आहियो। दोस्तों अॼु व्लॉग शुरू करण खां पहिरियों तव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढी गुज़ारिश आहे। जेके बि दोस्त मूंखे यूट्यूब चैनल ते पहिरियों ॾिसनि था, महिरबानी करे उहो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। जेकॾहिं मुंहिंजी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि अचे थी त पोइ लाइक बि कजो ऐं कमेंट बि कजो ऐं मुंहिंजी वीडियो खे शेयर बि कजो। दोस्तों हीअ ॾिसो, कल्ह बारिश वसण सबबु असांजे ॻोठ जे ॿाहिरियों एतिरो जो पाणी बीहजी वियो आहे। हीअ ॾिसो रस्तो, अचु वञु वारो रस्तो बि उन में पाणी मंझां गुज़रणो पए थो ऐं उहो बि उन ते बि पाणी बीहजी वियो आहे। एतिरी बारिश वेठी आहे, अञा बि मौसम क्लियर न आहे थी। दुआ कयो त हाणे मौसम साफ़ थी वञे ऐं रब राम करे फसल में भी पानी बीजी वियो आहे। दोस्तों असां वञूं था ऐं ॿिया बि दोस्त आहिनि ऐं मां बि असां वेंदासीं क्रिकेट रांदि खेॾूं था। क्रिकेट खेॾंदासीं, काफ़ी दोस्त उतां असांजी देवे वॾा सभु वेठा कोशिशि करे मुंहिंजी वीडियो बि रिकॉर्ड कयूं। नमाज़ सुरखूं पोइ हिते वेठा आहिनि सभु। हाणे असां ॿिया दोस्त भी क्रिकेट ग्राउंड ते पुॼी चुका आहिनि। मां बि वञा थो क्रिकेट ग्राउंड ते। क्रिकेट वारी रांदि उहा जेका मां तव्हांखे ॾेखारी हुई। दोस्त इंजॉय कंदा बारिश जी मौसम में। बारिश जो पानी आहे, मस्जिद रस्तो थींदो आहे। हीअ ॾिसो हालात असांजे ॻोठ जो ॿाहिरियों मंज़र आहे। ॾिसो हीअ ॾिसो असांजे घर में भी पाणी हाणे वञे थो, पहुची वियो आहे। घिरियो वञे थो, कचो घर आहे छा कजे। हीअ ॾिसो दोस्तों केतिरो पाणी आहे। हीअ ॾिसो मस्जिद में ईंदड़ रस्तो भी ब्लॉक पाणी में। अचण वञण जी भी जाइ न आहे। हिन रस्ते सां असां कोई कंहिं कमकार सां शहर वेंदा हुआसीं। हीअ ॾिसो उहो ब्लॉक लॻो पियो आहे पाणी में, बारिश जे पाणी सां। हीअ ॾिसो हीअ आहे पाणी। हेॾे ज़मीननि वारो रस्तो उहो ब्लॉक, होॾे कंहिं शहर में कमकार सां वेंदासीं उहो बि रस्तो ब्लॉक। दोस्तों हीअ ॾिसो असां इंजॉय कयूं था बारिश जे पाणी में। पाणी हीअ ॾिसो तव्हां, अल्हम्दुलिल्लाह असांजे घर में भी पाणी पहुची चुको आहे। हाणे हीअ ॾिसो था गरी पाणी कंदी पाणी अंदरि घर में दाख़िल थी वियो आहे। अलाह बचाईंदो। मौसम भी हींअर सफ़ा ख़राब थी वई आहे। मौसम जे वरी उठो त पोइ घर में पाणी, पोइ वरी दोस्त जिन चए थो त टपड़ स्टेशन। दोस्तों राति जो बारिश बि थी आहे। हीअ ॾिसो पाणी, नमाज़ ते वञण जे लाइ बि रस्तो न आहे। नमाज़ ते पाणी बीहजी वियो आहे रस्ते ते। हीअ ॾिसो था साम्हूं तव्हांजी मस्जिद नज़र अची रही हूंदी पाणी। ऐं हीअ ॾिसो बारिश पाणी बीहजी वियो आहे। हीअ ॾिसो उम्मीद कयां थो त मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त पोइ लाइक कजो, कमेंट कजो ऐं शेयर कजो। अल्लाह हाफ़िज़।